भावरो भेनरो भावरो जय साथियों नारायण जा नारायण सिंह नारायण सिंह नारायण 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 सिंह मेहरबानी लगे टाइम तू भी तू ते सांजो रिकॉर्ड करने की कीवी जने शुरू करे तो सखर भाया सुमरा रिकॉर्ड शुरू कर बंद न कजा सजी सखर भाया सुमरा खतिए खां कुंभन सखर भाया लतीफ़ो खां शुरू था करियूं सखर भाया सुमरा खतिए खां कुंभन जा तिनन ॾाॾाणनि सां लाहींदे लॼमन भारो अॼु साईं जी 120 सालगिरह ते सभिनी आयल गयूं क़ौमी कारकुननि साथी दोस्तनि महिमाननि गिरामी सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं तव्हांखे साईं जी सालगिरह मुबारक हुजे दोस्तनि सां ॻाल्हायो मुल्क हले पियो पाकिस्तान जा खज़ाना खाली आहिनि मुल्क दर दर पिने थो सियासत में अदम इस्तेहकाम आहे उन ते ज़रूर वीचारियो रियासत वीचारी में हूंदी इस्टेब्लिशमेंट में वीचारी में हूंदी पर पाण सिंधियुनि खे वीचारणो आहे त पाण सां कहिड़ी थी आहे जुट हिननि साईं जीअं त चवंदो जंहिं शइ जो बुनियाद जंहिं इमारत जो बुनियाद सिधो न हूंदो सिधी सिर न रखबी उहा केतिरी मथे वञे उहा सिधी न थी सघंदी ऐं हिन मुल्क जे बुनियाद खां वठी अॼु ताईं तर्ज़े हुकुमरानी सिधी न करण जे करे अॼु जो मुल्क जो कारो मुंहुं थियो आहे ऐं मुल्क बदहाली जे शिकिल ते हिन जी स्टेज ते पहुतो आहे उनजे करे ही जेके एक्टर आहिनि तव्हां पीपला नाचू ॾेई छॾियो या ॿी कंहिं जमायतुनि जा ॾेई छॾियो ए जेके नज़र था अचनि ए हिकिड़े तरफ़ ए इक़्तिदार जा बुखिया पैसे जा लालची शख्सी चङमुर्सी चाहींदड़ ए हज़ारनि जो हिकिड़ो पाकिस्तान में टोलो आहे जेको गुलामी पसंद थिए थो शख्सी हाकिमियत जे एवज़ मुल्क खे नुक़सान पहुचाए थो ऐं गुलामी पसंद थिए थो ऐं माण्हुनि खे महकूम ऐं गुलाम करे रखे थो इहो लाॻीपो हुअण जे करे मुल्क जी रियासत ठाहिण में बैन अल-अक़वामी इस्टेब्लिशमेंट जे नाजाइज़ चवण जे करे बुनियाद ग़लत पियो करोड़े माण्हू दरबदर थिया बरे सगीर जा लखे माण्हू के हिंदुस्तान मां उते पंहिंजूं जानियूं विञायूं के हितां जा माण्हू दरबदर थिया इहो कहिड़े खाके में ठहियल हो या ख़बर कोन हुई जे ख़बर न हुई त उन वक़्त जी मुस्लिम लीग या उन वक़्त जी क़यादत जाइल हुई जे ख़बर हुई त उहा कातिल हुई ऐं उन्हनि पंहिंजे शख़्सी चङमुर्सीअ करे मुल्क जो ग़लत नज़रिये जे बुनियाद ते इहो मुआसिर रखी जंहिंजे करे करोड़े माण्हू दरबदर थिया वरी हिते अची विया मुल्क जो निज़ाम कीअं हलंदो ही मुल्क ठहियो बरे सदी नंढो खंड जंहिंमें नंढा नंढा मुल्क हुआ जिन ते अची
अंग्रेज़नि कब्ज़ो करे अची हिकिड़ी पंहिंजी हुकुमरानी ठाही। उन हुकुमरानीअ जॾहिं ज़वाल पज़ीर थी हिते जूं तहरीकूं थियूं त वरी हुननि ॿी जंग अज़ीम खां पोइ इहा चाल विड़ी ऐं ही कहर करे छॾियो। मुल्क जिन नेक ख़्वाहिशुनि ते हिते थियो, मिंटो पार लाहौर में थियो, करारदाद थी, सिंध असेंबली में करारदाद थी त रियासतूं हिकिड़े क़िस्म जी ख़ुद मुख़्तार आज़ाद थी फेडरेशन ठाहिनि थियूं, पर उन खां इनराफ़ी कई ऐं मुल्क जे बानियाने मुल्क जे घणनि किरदारनि असांजो मुल्क गैर मुल्की एस्टेब्लिशमेंट खे ॾेई उन्हनि जा फ़ौजी सहूलियतकार थी पिया ऐं उन्हनि जे पैसे ते हलाए ऐं मुल्क जो अॼु हाल करे छॾियो आहे। ऐं हुननि खे हुकुमरानीअ लाइ जीअं हुकुम जा बंदा आहिनि तीअं हुननि खे हुकुमरानीअ लाइ हिते नाइबीन खपिया थिए ऐं उहे उसूल परस्त सियासतदान साईं जीएम सैयद गफ़ार ख़ान या ॿिया नथे थिया, पर उहे दलाल जेके पैसे जे इक़्तिदार ते थिया उन्हनि खे पैदा करे हुकुमरानी कई ऐं अॼु ताईं उहो सिलसिलो हलंदो अचे। उनजे करे मुल्क हिन स्टेज ते पहुतो आहे। असीं हिन मुल्क जा रहाकू आहियूं। इहा तकलीफ़ असांखे थी थिए, करोड़े माण्हुनि खे थी थिए। सिंध जा 6 करोड़ माण्हू उन मां मुतासिर पिया थियनि। असांजो इहो मक़सदु न आहे, असांजो इहो मसइलो न आहे तव्हां कंहिंजी दलाली था करियो। असीं वतन परस्त आहियूं, असीं सिंध परस्त आहियूं, असीं मुल्क खे बहितर हुकुमरानी ॾियणु चाहियूं था, पाकिस्तान खे हक़ीक़ी फेडरेशन जे नमूने हलाइणु चाहियूं था। असीं कंहिंजे इशारे ते नथा हलणु चाहियूं। छो त हेतिरनि सालनि खां पोइ जंहिं नमूने सां तव्हां हलायो आहे, हलो असां ग़लति, तव्हां चयो जीएम साहिब ग़लति, 3 ॾहाका अंदरि हुजे ऐं आख़िरी कमु अंदरि ॾे, कैदम ॾे, हलो कहीं सही हो, जे सही हो ऐं नतीजो ॿुधाए पियो त तव्हां पोयूं 7 ॾहाका मुल्क दुश्मनी कई आहे, तव्हांजूं पॉलिसियूं ग़लति हुयूं। उन करे पाकिस्तान खे हींअर रिव्यू करणो पवंदो पंहिंजे फेडरेशन जी पॉलिसी ते। उन करे असां गुज़ारिश था कयूं पाण ते ॻाल्हि करियो ॿिए तरफ़ हलियो साईं जीएम सर जो ॾींहुं आहे, हीअ असांजो ईद जो ॾींहुं आहे, असांजे अहद वफ़ा जो ॾींहुं आहे ऐं ही वाहिद मर्कज़ आहे जिते सॼी सिंध जा माण्हू गॾु अची सिंध जी तस्बीह पढ़नि था, उन्हनि जी इक़रार कनि था, उते हिन खां मोहबत जो इज़हार कनि था। इन वफ़ा लाइ केतिरियूं तकलीफ़ूं अचनि था, पंहिंजूं ज़िंदगीअ जूं ज़ाती ख़्वाहिशूं पोइते करे पंहिंजे वतन सां वफ़ा करे ऐं हिन मर्कज़ सां जुड़िया पिया आहिनि। अॼु साईं जीएम साहिब खे असां खां विछड़े केतिरा साल थी विया, 29 साल थी विया आहिनि, पर इहो सिलसिलो बावजूदि उन्हनि केतिरनि सालनि खां वठी पीपलनि जी हुकुमरानी हर भेरे 144 हूंदा, इहे दोस्त ॻाल्हायो, हर भेरे हिते असांखे तंग कंदा आहिनि। अॼु बि हुनजी शिकिल अधो गाबरी नज़र आई त बाबा शायदि केयरटेकर आहे। इहा हिनखे फिटाइण जो, हिनखे फिटायो था ईमानदार मुल्क वतन सियासतदाननि जो ख़ात्मो आणणु चाहियो था। बेईमान ऐं जेके लालची सियासतदान आहिनि हिकु ॾींहुं मुल्क जो सौदो करे छॾींदा ऐं मुल्क न बची सघंदो। छो त दुरुस्ती ईअं न थींदी, जे ॿेड़ीअ में पाणी अची वञे को सोराख़ थी पवे त हुन मां दॿा भरे कढण सां मसइलो हल न थींदो जेसिताईं सोराख़ न बंदि कंदो। पाकिस्तान जी सिदम तरीक़ी आहे त बेईमान हुकुमरान ऐं बेईमान कामरा सियासतदान जेके तव्हांजा पालतू पैदा कयल आहिनि उहे मुसलसल मुल्क खे लुटींदा था रहनि, फुरींदा था रहनि ऐं मुल्क जो ख़ज़ानो ख़तमु थींदो वञे। हुननि जूं दुनिया में सॼा अकाउंट्स निकिरी विया आहिनि, पर तव्हांजी एस्टेब्लिशमेंट जी मुजुर्माना ख़ामोशी ऐं इंसाफ़ जे अमल खे
रोकण या मुल्क जी दोस्ती कान्हे पर मुल्क जी दुश्मनी असीं सम्झूं पिया उन करे उन जा ज़िम्मेवार उहा एस्टेब्लिशमेंट आहे जेका बेईमान सियासतदाननि ऐं बेईमान कामवारनि खे तहफ़ुज़ थी रहे उन करे असांखे इन ते सोचणो पवंदो त पंहिंजो मुल्क जेको टिनि सूबनि में जंग हले पई पंजाब में सियासी अदम इस्तेहकाम आहे गैर शफ़ाफ़ इलेक्शन थियण वञनि पयूं हिकिड़ियुनि जमातुनि ते डंडो आहे हिकिड़नि खे इंतज़ार करे इहो कंहिंजो प्लान आहे ये अमेरिकन प्लान आहे लंडन प्लान आहे किथां जो प्लान आहे जे इहो प्लान न आहे त इहा इलेक्शन न आहे ऐं अहिड़े क़िस्म जी फज़ूल क़िस्म जी इलेक्शन जो एतिरे चोरनि तां एहतिसाब जो अमल ख़तमु करे छॾनि ऐं सभिनी खे इलेक्शन में सो नॉर्थ इंडियन पार्टियुनि खे अहिड़े क़िस्म जी आउं सम्झां पियो त इलेक्शन करण सां नेकनामी मुल्क जी न थींदी पर बदनामी थींदी उन करे आउं सम्झां पियो त हिन एस्टेब्लिशमेंट खे रिव्यू करणु घुरिजे कहिड़ो एहतिसाब मुल्क खे मुआशी घोटाले मां कढंदो ऐं सभिनी खे साॻी लेवल प्लेइंग फील्ड इलेक्शन ॾियण सां हिते सियासी इस्तेहकाम ईंदो ये ॿई शयूं अॼु असांखे नज़र नथी अचनि न कंदो त मुल्क साल में इलेक्शन खां पोइ हुकूमतूं अची वेंदियूं पर मुल्क कंहिं सिधे शाहराह ते न चढ़ंदो उहा तरक़ी जी शाहराह न हूंदी उनजे करे असांजा घणा भरा असीं सभु उहे माण्हू साईं जीअं सां बंदि हूंदो कैदम हूंदो तॾहिं ख़त लिखंदो वक़्त हुकुमरान खे पोइ भले कहिड़ो हुकुमरान ईंदो साईं अयूब जे करे हुकुमरान अची वञे भट्टो अची वञे ज़िया अची वञे केरु अची वञे सिविल न अचनि या चवंदो त जेको ही थियो सो थियो बंगाल खां पोइ हुन खे ख़त लिखियो जेको नुक़सानु थियो इहो ग़लति हिन जे करे थियो पर वधीक नुक़सान खां बचण लाइ अचो त तामीर नौला अचो त न सिर्फ़ इन ते सोच वीचार करियो ऐं इहा सोच वीचार जेकॾहिं तव्हां न आहे फिकुर ऐं माफ़ कजो कहिड़ो बि इदारो हुजे सियासतदाननि जो हिकु अॼु सियासत में पावर प्लेयर्स आहिनि अहिड़ी के माफ़ियाज़ आहिनि या ब्यूरोक्रेसी आहे या करप्ट ब्यूरोक्रेसी आहे या करप्ट जजिस आहिनि या करप्ट फौज में आहिनि कंहिं बि इदारे में आहिनि ऐं न बि चवंदी कहिड़ा महिरबानी करे हिकिड़े पासे सफ़ायो करियो न त ईअं ई जेको रिटायर्ड जनरल थींदो सो दुनिया में ॿाहिरि ईंदो जेको पॉलिटिशियन हूंदो उनजा ख़र्ब रुपया ॿाहिरि हूंदा ऐं पोइ छा मुल्क जा करोड़ माण्हू धिका खाईंदा असां इन लाइ आहियूं त पिणंदा वठूं असांजो अवाम इन लाइ त हमेशह पिणंदो हुते असां पंहिंजे क़ौम खे पंहिंजे माण्हुनि खे हिन 21वीं सदीअ जे 21वीं सदीअ जे जदीद तरक़ी याफ़्ता शिकल में जेके पहिरें नंबर ते मुल्क आहिनि असीं पंहिंजे क़ौम जे बचड़नि खे उन लेवल ते आणणु था चाहियूं असां वटि सभु वसीला आहिनि पर हिते रिथाबंदी ग़लति आहे जंहिंजे करे असीं तरक़ी न पिया करे सघूं हिते हुकुमरानी ग़लति आहे जंहिंजे करे असीं तरक़ी न पिया करे सघूं कुझु माण्हुनि कुझु इदारनि पंहिंजनि फ़ाइदनि जे करे करोड़े माण्हुनि जे मुस्तक़बिल तारीख़ करे छॾियो आहे 24 करोड़ माण्हुनि जो सिंध में जॾहिं वतन दोस्त सियासत मज़बूत थी ऐं वन यूनिट ख़तम थी वन यूनिट वतन दोस्त सियासत जी कामयाबी हुई त उते पंहिंजो अदाकार मोकिले ॾिनो तव्हां जंहिंजे भुट्टो जेको सिकंदर मिर्ज़ा ऐं अयूब खान जो वज़ीर हो उनखे तव्हां मोकिले ऐं कलकत्ते ते मोकिलियो ऐं पोइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तव्हां मोकिलिया किरदार कयो साज़िश हलो गीत ॻायो हिते वतन दोस्त माण्हू उन्हनि खे तव्हां पोइते कयो नतीजो छा थियो हिते वारनि खे तव्हां ॿधी कोन कयो इलेक्शन जो जेके 2 नंबर इलेक्शन जे पाकिस्तान में थींदियूं रहंदियूं आहिनि ओड़ियूं कराए ऐं उनखे खटायो उन खां पोइ अधु न खटे सघियो
मुल्क वञाए ॾेई रहे उनजे करे मुल्क सां इहे ज्यादतियूं न करियो असांजी गुज़ारिश आहे त सिंध में जॾहिं उन खां पोइ बावजूद हिनजे हिते 80 जे ॾहाके में इदारनि में हर जाइ ते जेका मार्शल आई 77 खां पोइ हिकिड़ी लहर आई सॼी साईं जेम्स जेको पौधो पियो उन लखे नव नसुल सॼे जा ज़हन साज़ी कीअं तब्दील थिया उहे ग़लति तरीक़नि सां हिकिड़नि एजेंसियुनि क्रिमिनल्स खे दाख़िल कयो ऐं ॿियो असां सां इहा दाख़िल कई जो हिते सिंधी महाजन झगड़ो कराए छॾियो रातो छाण कराई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो तारीख़ में जॾहिं का आबादी हिकिड़ी ॿी जाइ तां ईंदी आहे पंहिंजो कल्चर ॿोली खणी ईंदी आहे ॿिए पासे उनखे हिकिड़ो एडजस्टमेंट थियण में 2-3 नस्ल लॻंदा 100 साल लॻंदा तॾहिं आस्ते आस्ते उहा भाइबी ऐं बिरादरी ठहंदी आहे ऐं पोइ गॾिबा वञनि पर उनखे इस्तेमालु करे उहो जेको थोरो फ़र्क़ु हो उनखे इस्तेमालु करे पहिरीं 72 में पोलियो झगड़ा कराया विया ऐं उन वक़्त बि असांजो पहिरियों शइ उन वक़्त सिंध में रहंदड़ पंजाबी ॿियो उर्दू ॿियो अहिड़ो को गैर कोन पहिरीं शुरू सभु हिते रहंदा साईं जेम्स ते जॾहिं बम जो हमलो थियो 72 में साईं जी हयाती त बची पर साईं सां गॾु जेको बीठो जेको शहीद थियो उहो दोस्त मोहम्मद प्राचा हो जेको पंजाबी ॻाल्हाईंदो उहो साईं जो कारकुन हो पर उन खां पोइ 80 जे ॾहाके में ही सिंधी महाजन झगड़ा कराए रतो छाण करे ऐं हिननि टीचरनि खे ऐं इक़्तिदार ते तव्हां वठी आयो जेके इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट जे पॉलिसियुनि ते कमु कनि ऐं अॼु ताईं धंधो पियो हले असीं चऊं था 40 जे 47 जे हादसे खां पोइ जेके मज़लूम माण्हू अची विया सेटल थी विया असां उन वक़्तु उन्हनि जे नस्लनि असां न उन वक़्तु असांजे नस्लनि भाकुर पाए इज़त ॾेई भाउ वांगुरु पंहिंजी मिल्कियत पैसो ॾेई ऐं रहायो पर हिकिड़ी शइ ज़हन नशी करे छॾणु घुरिजे त इहा भाइपी बराबरी ते थींदी आहे इहा ग़ुलामीअ ते न थींदी आहे किन शरपसंदनि कुझु असांजे वतन जे विराइण जी जॾहिं ॻाल्हि कनि था नवनि सूबनि ठाहिण जी ॻाल्हि कनि था फितरूं करे असां भाइपनि खे जेके हर शहर में गॾु पिया रहूं उन्हनि खे उन्हनि तफ़रीक़ पैदा कई ऐं पोइ केतिरा 100,000 माण्हू शहादतूं थियूं ऐं जानियूं वियूं आहिनि ऐं उन में जेके इस्तेमालु थिया उहे मोहरा पंहिंजी जाइ ते उहे कंहिंखां लिकल न आहिनि उन करे असीं उन आबादी खे चऊं था त तव्हां सिंध जो माण्हू हिते अमेरिका में रहे थो पाण खे सिंधी थो सराए पंहिंजे वतन सां पाण ॻंढे थो पंहिंजे पोशाक ते हिकिड़ो पोशाक डे थींदो आहे चवनि कल्चरल डे ऐं कमु मञींदो आहे हुनखे पोशाक डे मञींदो आहे टोपी कपिड़ो ॿियो ई पाए असीं हिते फ़ख्रु महसूसु कंदा आहियूं ठीकु आहे पोशाक जो ॾींहुं आहे पर इहे सभु माण्हू जिते जिते वञे थो उते पंहिंजो हिकिड़ी आइडेंटिटी खे करे थो जेकॾहिं हुनजी आइडेंटिटी दिल्लीअ सां आहे इंदौर सां आहे हैदराबाद सां आहे जेकॾहिं हू पोयां को हैदराबादी लिखे थो त या हुनजी पंहिंजे वॾनि सां हिकिड़े तालुक जो इज़हार करे थो असां देवरा न आहियूं पंहिंजी शनाख़्त कंहिं हिंदुस्तान जे लॾे आयल माण्हुनि में महाजन या ॿिए कंहिं नाले सां करे थो त असां मामिलो न आहे पर जॾहिं असां जेकॾहिं पंहिंजे वतन जे वसीलनि खे वतन जी जाग्राफी खे ऐं वतन जे पाणीअ खे वतन जे सूर खे पंहिंजो कराची खां कश्मीर ताईं ओवारे खां वठी बदीन ताईं सॼे देश खे हिकु करे ऐं अची तामीर कंदो इंशाअल्लाह पाण हिकु थी भाउर थींदासूं ऐं कंहिं बि मुसीबत न फासंदासूं आहे कि कंहिं तफ़रीक़े में न वेंदासूं उन करे
ऐसे किस्म की क़यादत, इस किस्म की क़यादत जो अभी भी एग्रीमेंट करके ये मरकज परस्तों के साथ पीपल्स पार्टी और नून लीग के साथ 1.5 साल पहले तकरीरें की कि हमने ऐसा मुआहदा किया है जो हमें पता नहीं, कभी नहीं किया होगा। भाईजान, आप नस्लों का नहीं सोचते शायद। सकंड के आदमी को दर बदर करेंगे, सखर के आदमी को दर बदर करेंगे। बंटवारे ने हिंदुस्तान के लाखों लोगों को दर बदर कर दिया। आप क्या 100 साल के बाद फिर कुछ ये खून रेजी और दर बदर करेंगे? मेहरबानी करके ये अलहदा एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स की बात करना बंद कर दें, वरना नफरत की दीवार और तेज होगी। इसे बचें। सिंध में अंदर है सब मुख्तलिफ बरादरियों में। हिकड़ा पंजाबी सेटलर्स आया, हिकड़ा 19 सदी में आया नारा कैनाल पे। इकोनॉमिक इमिग्रेंट्स हिकड़ा 25 में रोड़ी कैनाल से आया। इकोनॉमिक इमिग्रेंट्स ऐं पंहिंजे फितरी तौर ते रोज़ी कमाइण असांजा माण्हू सऊदी हलिया विया, असांजा माण्हू दुबई हलिया विया। ॿिया कई लॻे वञी शहर त कैनेडा जी वरितऊं इकोनॉमिक इमिग्रेंट्स। पर पाकिस्तान जे ठहण खां पोइ जेका जुठ कई वई उहा इहा थी त गुड्डू बैराज ऐं सखर बैराज जॾहिं आया त उन ते ज़मीनूं हितां जे माण्हुनि खे तरजीह ॾेई ऐं पोइ बि सूबनि खे आणणु घुरिजे हा। इहा न कई वई। फौजनि जे ज़रिए विरायूं वयूं, रांदीगरनि जे ज़रिए विरायूं वयूं। हिते तफ़रक़ो विझी असांजी पुराणी आबादियुनि खे पाण में वंडे विराए छॾियो ऐं हिते नस्ली नफ़रतूं पैदा थी पयूं। उन जे करे अॼु बि जेकॾहिं तव्हां कंहिं बि इकोनॉमिक SIFC जे प्रोग्राम में कॉर्पोरेट फार्मिंग जे में जेकॾहिं उन में आणियो था तरक़ी जे नाले में, पर उन जो फ़ाइदो मुंहिंजे माण्हूअ खे नथो थिए, मुंहिंजे हमवतन खे नथो थिए। त इक़बाल चयो न, जिस खेत से दहकान को मुयसर न हो रोटी, उस खेत के दहकान के गोशे और गंदम को जला दो। तो उन करे ओ फ़ाइदो जेको लखे एकड़ जो फ़ाइदो मुंहिंजे सिंध जे माण्हुनि खे ऐं सिंध वतन खे नथो थिए, उनखे रिन्यू करियो। इएं मथां फ़ैसिला महिरबानी करे ताक़त जे ज़रिए असांजे मथां न मड़ियो। तव्हां असेंबली में असांखे ख़बर आहे, तव्हां सेनेट में, क़ौमी असेंबलीअ में ऐं सूबाई असेंबली में पंहिंजा दलाल विहारिया आहिनि। सिंध में 130 सीटूं डायरेक्ट चूंडिजनि थियूं ऐं ॿियूं रिज़र्व सीटूं आहिनि। क़ौमी जूं 62 सीटूं चूंडिजनि थियूं, सेनेट में वञनि था। पर सिंध ते ही जेका पोयनि 16 सालनि में लुटमार थी आहे, कॾहिं का सिंध जी नुमाइंदगी का सेनेट में, का क़ौमी असेंबलीअ में, का सूबाई ॿुधी अथव? छो त जेके सिंध वतन जा घोड़ा आहिनि, जेके सिंध वतन जा चाहींदड़ आहिनि, उन लाइ तव्हां रस्ता रोक कई आहे। साईं GM साहिब खे तव्हां बंदि कयो, अॼु असांखे तव्हां बंदि कयो। भले असांजा रस्ता रोक करे असांखे इलाजनि में न अचणु ॾियो। हिते सम्झो न 5 न अचणु ॾियो, पर असांजे वफ़ाम सां तव्हांखे कई छॾो। उहो न परियूं साथियुनि जो शेर असां असेंबली में कोन हुआसीं न 5 साल असां क़ौमी ग़ैरत छॾीसां। जेको क़ौम ते पीपलनि वार कयो असां उन्हनि खे मुंहं ते हईं ऐं सभु मनसूबा असां वापसि कराया। उहे इनफरादी दरमियान सुम्हनि। उन करे ये सभु मनसूबा ताईं ठाहींदा हो तो असां लाइ रस्ता रोक करे छॾियो। उहो साहिब विच में पहिरीं छापे जो हिकिड़ो आहे इश्तिहार शेर, असांजी सिंध वतन सां त मोहबत आहे न, असांजो त सिपरी आहे न, असांजो त प्यार आहे न। त हुनजो शेर आहे, इस शर्त पे खेलूंगी पिया प्यार की बाजी, जीतूं तो तुझे पाऊं, हारूं तो पिया तेरे। खटियल हूंदासूं त सिंध जो आवाज़ ॾींदासूं, हारायल हूंदासूं सिंध खे
क़ौम खे असीं उन्हनि खे सभिनी खे जाॻाए उहो इनकलाब आणींदासूं जेको हिननि खे सभिनी खे दरबंद कंदो, सभिनी खे निगाली ॾींदो। असां पंहिंजी आदतुनि खां न वञंदासूं। हिकिड़ी शइ खां विसरे पश्तूनाबादी अचनि था, किथे किथे फितना था थी अचनि, पोइ हुनखे गुमराह था कनि माण्हू। इकनॉमिक इमिग्रेंट्स सभिनि खां हलंदो अचे पियो, पर तव्हां जेकॾहिं तव्हां दर खोलींदो त तव्हांजी सॼी दर सॼे अफगानिस्तान जी एंट्री ते आणींदो ऐं उन्हनि खे चवंदो असांजा भाउ आहिनि। पोइ असां सिंध जो बॉर्डर खोलियूं, राजस्थान में असांजा भाउ वेठा आहिनि, कच्छ में असांजा भाउ वेठा आहिनि, पंजाब जो बॉर्डर खोलियूं, जालंधर में असांजा भाउ वेठा आहिनि, पोइ ईअं हिकिड़ो बलोचिस्तान खोलियूं, ईरान में असांजा भाउ वेठा आहिनि। महिरबानी करे मुल्क दुश्मनी न करियो ऐं गैर मुल्कनि खे नेकाली जी हिमायत न करियो। वतन दोस्त जेके हिते नेशनलिस्ट पाखून आहिनि उन्हनि खे नेकालीअ जो यकदम करियो, प्यार सां वञनि, बाइज़त नमूने सां वञनि, न वञनि त ताक़त सां उन्हनि खे वापसि मोकिलण जो रियासत बंदोबस्त करे। उन करे असांजो जेको ही मुल्क में हले थो, माज़ीअ में जेको 70 साल खां 75 साल हलियो आहे, केरु ग़दार आहे? ग़दारनि जी लिस्ट में असां आहियूं। वरी तव्हां ॾिसो ग़दारनि जूं लिस्टूं जेके माज़ीअ में 50 जे दहाके में, 60 जे दहाके में, 70 जे दहाके में जेके ठहियूं आहिनि, उन्हनि जे उन किरदार खे ॾिसंदो त हुननि जे दामन ते को छंडो बि न हूंदो, यानी हुननि किरदार जी हुननि खे सज़ा मिली आहे ऐं बद किरदारनि खे हुन अॻियां हूंदो आहे। भुटे जी दौलत ते भाउ भेण मिलिया, पोयां जेके आहिनि हींअर जेके मिल्कियतुनि ते उहे वणंदा वतन। एतिरा पैसा वीरनि जो इहो जेको कड़ी ख़ुदा बख़्श जो जेको कुंबो ठहियल आहे, इहो मरीर जे ज़मीन में बेनज़ीर अब्दुल्ला शाह जे करप्शन सां ठहियल आहे। सिंध खे बिगड़ी 3 माल करे छॾियो अथनि। कराची खां वठी हैदराबाद ताईं सॼियूं ज़मीनूं ईअं विकिणी छॾियूं अथनि। कैंटोनमेंट खे तव्हां ॾिनी त उहो त मुल्क लाथी, पर असीं था चऊं त कैंटोनमेंट वारनि खे एस्टेब्लिशमेंट खे तव्हां त मुल्क जे हथ उठायो, पर तव्हां हुनखे इख्तियार छो ॾिनो आहे त लख एकड़ खपाए छॾियो, असीं त अखियूं बंदि करे वेही रहंदासीं। अखियूं पूरण एस्टेब्लिशमेंट बंदि करे, उनजे करे असांखे सियासत में पंहिंजी सोच सां हलण ॾियो। तव्हांजी आरज़ी मफ़ादनि वारी सोच मुल्क खे तबाही हेठि आंदी आहे। असांजी मुस्तक़िल मिज़ाजी सोच जेका 100 सालनि खां हले पई, जेका हले पई, अॼु वक़्तु साबित थो करे त तव्हांजे जा हथ ठोकिया ठाहियल नज़रिया, हथ ठोकिया ठाहियल लीडर, उहे सभु इहे तव्हांजा अदाकार हुआ। नए से तामीर करण लाइ असीं रस्तो ॾियूं था, न त ईअं थींदो जो अॼु ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में जंग पई हले, ख़ुदा न ख़ास्ता वरी न अचिजो सिंध में जंग थी, ऐं ईअं ई माण्हुनि जो बेज़ारी थी पए। इलेक्शन निज़ाम शफ़ाफ़ न आहे, जेकॾहिं न आहे नालो त पोइ कीअं हलाईंदो? वियो हलियो आहे दुबई, हुनजो हिकिड़ो शेर हो, चूंडुनि जो पतो, धरती लुटण लाइ बिड़नि चोर चूंडूं, धरती लुटण लाइ बिड़नि चोर चूंडूं, वरी वोट ॾींदड़ में नादान थींदा त छो कोन नसलनि जा नुक़सान थींदा। अचो त नसलनि खे बचायूं। मूंखे ख़बर आहे भले ख़रीद करे छॾियो इलेक्शन, भले इलेक्शन जे नाले ते वापार करियो, असां आराईंदुसि फर्द आहियां, असीं 5 फर्द आहियूं, आराईंदासूं। कंहिंजे करे एस्टेब्लिशमेंट जे करे, ग़लति पॉलिसियुनि जे करे, मुल्क में चोरनि खे शुरूआत करण जे करे,
एहतसाब न करण जे करे असां हारंदासूं, पर ॿिए पासे असांजे हार सां पाकिस्तान जी हार आहे, असांजे हार सां सिंध जी हार आहे। सिंध जो आवाज़ कोन ॾींदो असेंबली में। उनजे करे असां इन्हनि उहिदनि ऐं मेंबरनि जा मोहताज न आहियूं। असांखे अलाह साईं इज़त घणी ॾिनी आहे ऐं असांजी इहा आहे वतन दोस्तीअ जे आख़िरी दम ताईं जेको सो ई ज़िंदगी रहे। हिकिड़ो शेर आहे मूंखे नौजवानी वणंदो त आहे इमाम हुसैन थिया, इस कदर तेरी हरारत मेरे ईमान में आई, मौत बिस्तर पे ना आए मुझे मैदान में। दो जाना घना पढ़ेरा पढ़िया चना भी बड़ी चाहतो चलो जो आमतौर पे पढ़े वाला चलो जो जो के वो कतन तिया ने तू ठटे लो बड़ा कश्मीर में कम दजे जा तू रियासत जा कानून टोड़े वनी रोड तो बंद करी ही वनी जमीन कब्जो करने दा करोड़ दी नहीं रही ये असांजा लाश माण्हुनि जा शहीद करे था त उड़ई बोले वञी डप कोन थो थिए तोखे त कॾहिं वचन कोन ॾींदी रियासत त कहिड़ी रियासत जंहिं एम और पैदा थिया आहिनि जेका जंहिं मुल्क जो हीअ पाल कयो न ऐं उन्हनि खे घणो करे लिखियुमि पे शेर ऐं घणो करे उनखे सम्झाईंदो आहे लोगनि खे सम्झ में ईंदी आहे न, पर मुंहिंजो त जेका तरबियत आहे जंहिंजो हिसो आहे उन में इहो लतीफ़ जो हिकिड़ो शेर आहे, ज्यां वहे तीअं वाट, ज्यां वहे तीअं वाट कूड़ियूं पुछनि कपिड़ा, जितां दिलि करे दरिया में गिणूं कपर जो केरु कूड़ियूं पुछनि जेके ॾिजंदियूं हूंदियूं, जिनके सिक साड़ जी जेके महबूब जी सिक आहे, म्यार जी सिक आहे, जेके अलाह जी पंहिंजी सिक आहे, पंहिंजे वतन जी सिक आहे, जिनके सिक साड़ जी से घेर न पुछनि काट ए न पुछंदा त किथां गिरायूं किथां, जिना वहे तीअं वाट कूड़ियूं पुछनि कपिड़ा, जिनके सिक साड़ जी से घेर न पुछनि घाट, जिनी इश्क उसाद, जिनके उहा तपिश जंहिंखे उहा तपिश इश्क जी आहे से बार भाई बिखरी से असांखे ही बिखरी थी लॻे ही पंहिंजे वतन लाइ विढ़ंदे कुर्बान थींदे फ़ख़्रु कंदासूं, हिननि ज़ालिमनि खां जान चलाईंदासूं, हिननि दलालनि खे कीचो कंदासूं। असांजे दिलनि में ॾिसो, असांजे किरदार में ॾिसो, किथे खुटल हुजूं त हिसाब ॾींदासूं, जे खुटल न आहियूं त क़ौम असांजो साथ ॾे, इंशाअल्लाह पंहिंजे वतन जी ख़ुशहाली ऐं ख़ुदमुख़्तारी वठी अचे वञासूं। महिरबानी